अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। हैदराबाद अॻूणनि जजनि मियां फयाज़ रब्बानी ऐं गुलाम शबीर सुमरो अॼु हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान दाईंदे चयो त असां सां इदारती नाइंसाफ़ी थी आहे। हिननि सुप्रीम कोर्ट जे मौजूदा चीफ जस्टिस खे अपील कई त हाई कोर्ट जे जजनि ते मुश्तमिल अणधुरी जांच कमेटी मुक़ररु करे इंक्वायरी कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। हिननि वधीक चयो त अॻूणे चीफ जस्टिस सैयद सजाद अली शाह ऐं चीफ जस्टिस फैसल अरब करप्ट ऐं नाअहल अमलदारनि जी हिमायत कंदे असांजो मौक़िफ़ न ॿुधंदे असां ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी हुई, जॾहिं त पाकिस्तान जे आइन ऐं सिंध सिविल सर्वेंट एक्ट 1973 जे रोलिंग नंबर 6 तहत मेजर पेनल्टी लगाइण खां पहिरीं इंक्वायरी लाज़मी करार ॾिनी वई आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे रोलिंग जंहिंमें मेजर पेनल्टी लगाइण खां पहिरीं इंक्वायरी लाज़मी कराइण जो हुकुम आहे, उन बावजूद बि असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। हिननि सुप्रीम कोर्ट जे मौजूदा चीफ जस्टिस खे अपील कई आहे त हाई कोर्ट जे जजनि ते मुश्तमिल अणधुरी जांच कमेटी मुक़ररु करे इंक्वायरी कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी जमियतुल उलमा इस्लाम मटियारी जे अॻवान मरकज़ी नायब सदर सालार सलीम सिंधी ऐं तारिक महमूद सिंध जी राजधानी कराची में जमियत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़ल रहमान सां ख़ुसूसी मुलाक़ात कई। उन मौक़े ते सलीम सिंधी मौलाना फज़ल रहमान खे सिंधी टोपी जो तोहफ़ो ॾिनो ऐं तारिक महमूद अजरक पहिराई। उन मौक़े ते JUI अॻवाननि चयो त सिंध अमुन जी धरती आहे ऐं सिंध जो अवाम अमुन ऐं भाईचारी चाहे थो। STP मातली पारां शहीद अल्ताफ़ जिस्कानी जे भाउ असद जिस्कानी ते क़ातिलानो हमलो कंदड़नि ते केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ फुलकारा चौक खां रैली कढी सिंध प्रेस क्लब मातली अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते STP अॻवान मोहम्मद असलम महंदो, सैयद गुल मोहम्मद शाह, ख़ालिद बख्शी, सैयद ज़ुल्फ़कार शाह ऐं ॿियनि चयो त तंदोलियार में MQM जे गुंडनि शहीद अल्ताफ़ जिस्कानी जे भाउ असद जिस्कानी ते क़ातिलानो हमलो करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जेको इस्पताल में दाख़िल आहे, पर अफ़सोस जो उन्हनि गुंडनि ते अञा ताईं FIR बि न कटी वई आहे। उन खां सवाइ असद जिस्कानी जेको इस्पताल में दाख़िल आहे, उन सां कंहिंखे मुलाक़ात करण बि नथी ॾिनी वञे। अहिड़े अमल जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि वधीक चयो त MQM मुल्क दुश्मन तंज़ीम आहे जेका लिसानत जी सियासत करे मुल्क में ख़ासि तौर ते सूबे सिंध में रतो छान करणु चाहे थी। असांजे इदारनि खे नोटिस वठणु घुर्जे ऐं अहिड़नि दहशतगर्द गुंडनि खे छुड़वाग छॾियो वियो त ही नुक़सानु कंदा। असां वसवारनि खां मुतालबो था करियूं त असद जिस्कानी ते क़ातिलानो हमलो कंदड़नि गुंडनि ते केस दाख़िल कयो वञे ऐं हिन सां मिलण ते पाबंदी ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले नौशर फिरोज़ जी सदर फातिमा शहनाज़ अंसारी पारां तंज़ीम साज़ी ऐं 27 फेबरवरी जे लॉन्ग मार्च जे हवाले सां तालुके नौशर फिरोज़ जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में कार्नर गॾिजाणियूं मुख़्तलिफ़ हंधनि ते गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। माहिन शाह पारां ज़िले सदर फातिमा शहनाज़ अंसारी खे सिंध जे सक़ाफ़त अजरक उॾायो वियो ऐं औरतुनि पारां लॉन्ग मार्च लाइ भरपूर शिरकत जो अज़म। औरतुनि जा मुख़्तलिफ़ उहिदनि ते फारम पिणु भराया विया। उन मौक़े ते अस्मा, माहिन, रुख़साना, शाज़िया, सदोरी, पनाह ख़ातून ऐं पार्टी जूं ज़ालियूं पिणु मौजूदु हुयूं। डॉक्टर फातिमा शहनाज़ अंसारी मीडिया सां चयो त इमरान नियाज़ी जे करे पाकिस्तान दुनिया में करप्शन जे लिहाज़ खां अॻिते निकिरी वियो आहे। संदसि वज़ीरनि जो ऑफिसूं रिश्वत जो गण बणिजी वियूं आहिनि। नाइल हुक्मराननि जे करे पाकिस्तान दुनिया में अकेलो थी वियो आहे। PTI सरकार MQM खे तयारु करे कराची जूं हालातूं ख़राब करणु चाहे थी। इन्हनि जी इहा कोशिशि नाकाम थींदी। नियाज़ी सरकार मुल्क में महांगाई जा सभु रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। ग़रीब माण्हू हिकु वेले जी मानी लाइ परेशान आहिनि। अवाम खे तब्दीली जे नाले ते बेवकूफ़ बणायो पियो वञे। अहिड़ी तब्दीली अवाम खे न खपे। मुल्क में वधंदड़ महांगाई सबबु आम शहरी सख़्तु परेशान आहे ऐं ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहे। नियाज़ी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। नियाज़ी हुकूमत मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। ईंदड़ हुकूमत वफ़ाक़ समेत 5 ई सूबनि में PP जी हूंदी। तंदोलियार अमन अमान जे हवाले सां DC ऑफिस सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रज़वी जी सदारत हेठि इजलास कोठायो वियो। इजलास में SSP फारूक बिजारानी, ADC 1 अब्दुल हफ़ीज़ लेगारी समेत वापारियुनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रज़वी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहंनि खां शहर जो माहौल ख़राब करण लिसानियत जो रंग ॾियण जी कोशिशि कई पई वञे, पर आऊं टंडोलियार में रहंदड़ उर्दू, सिंधी, बलोच, पठान तोड़े हर ज़ुबान ॻाल्हाईंदड़ शहरी जो थोराइतो आहियां जिन सिंध जे अमुन जे दुश्मननि खे रिजेक्ट कयो आहे। असां अॼु टंडोलियार ज़िले जे अमुन अमान जे हवाले सां मीटिंग कोठाई हुई, जंहिं बैदि सभिनी जी राय सां फ़ैसिलो कयो वियो आहे त 30 फेबरवरी आचर जे ॾींहुं शहर जे लतीफ़ गेट खां टंडोलियार प्रेस क्लब ताईं अमन मार्च रैली कढी पाकिस्तान खे टंडोलियार वासी पैगाम ॾींदा त हिते रहंदड़ सभु माण्हू अमन परस्त शहरी ऐं पाण में भाइर आहिनि। हिन चयो त आऊं ज़िले में रहंदड़ हर फ़र्द खे वधि खां वधि अमन मार्च में शिरकत करण जी दावत ॾियां थो, चाहे हू कंहिं बि जमायत या कंहिं बि बिरादरी जो हुजे। असां सभिनी खे टंडोलियार जो अमन अज़ीज़ आहे। अमन मार्च सां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त टंडोलियार जा रहवासी पुरअमन ऐं पाण में भाइर आहिनि। उन मौक़े ते PP अॻवान मौला बख़्श थेबो, आफ़ताब जुणेजो, ठाकुर नज़ीर काइम खानी, मामा रतन लाल ऐं ॿिया मौजूदु हुआ। शाहपुर जानिया बरसान यूनियन काउंसिल खालसू जे ॻोठ अर्ज़ मोहम्मद लेगारी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाल छित जा चापुर किरण लॻा। ख़ौफ़ मां शागिर्दनि जो स्कूल अचणु घटिजी वियो। शागिर्दनि जी तालीम सख़्तु मुतासिर। स्कूल में उस्तादनि फर्नीचर जी खोट, बिजली जी सहूलियत न हुजणु, स्कूल में चौकीदार ऐं पटेवालो न हुजणु करे स्कूल जा सभु कम शागिर्द करण लॻा। शागिर्दनि जो मुस्तक़बिल ऊंदाहो नज़र अचणु लॻो। स्कूल में सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ उस्ताद निज़ामुद्दीन भुॻियो, एडवोकेट करमला भुॻियो, वज़ीर सोलंगी, इनायतुल्ला भुॻियो, इमदाद भुॻियो, आरिफ भुॻियो, इसरार सागर ऐं शागिर्दनि मीडिया
सां ॻाल्हाईंदे चयो अफ़सोस आहे जो हिन जदीद दौर में बि असांजे ॻोठ जो स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। असां तालीम खाते जे बाला ऑफिसरनि ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो था कयूं त ॻोठ अर्ज़ मोहम्मद लिगारी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत नए सिर तामीर करणु, फर्नीचर जी खोट पूरी करण समेत स्कूल जा सभु मसइला हल करे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जो मुस्तक़बिल ऊंदाहे थियण खां बचायो वञे, जीअं ॻोठ अर्ज़ मोहम्मद लिगारी ऐं आसपास जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे पंहिंजे वालिदैन ऐं मुल्क जो नालो रोशन करे सघनि। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.delhikalyan.com ऐं असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।